मूल बनेला हिता वञनि हुतां घरां उथि बस रोज़ डंडा हणियो कोई मोटरसाइकिल फुरियो वञनि जाके का सामान फुरियो वञनि का शइ कोन था छॾीनि वो जेको अटो जेको ग़रीब खणियो जो उहो फुरियो वञण लाइ पुलिस त करे छा पई ही ज़ुल्म आहे जा ॾाढा ई जेको आहे ग़रीब मिसकिन वञनि केॾां अञा हितां टंडो आहे त मां अचनि हुतां अचनि आख़िर छा त कनि हितां रोड को ॿियो को ठाहे ॾियनि जेको हितां ई बंदि करे जेको आहे चने सरचानी कोठा हितां मटे ॾियनि ॿियो छा कनि पुलिस त करे त कुझु कान थी एस एच ओ साहिबु जीअं असांखे 3 कलाक थिया आहिनि हिते वियासीं इंतज़ार में आहियूं अञा को असांखे वर्दी कोन पियो ॾिए को ॾोहारी गिरफ़्तार कोन थो करे को कुझु कोन पियो करे छो नथो करे छाला नथो करे आख़िर कहिड़ी वजह आहे जेको छो हिन ग़रीबनि सां ज़ुल्म मिसकिन सां छो थियो आहे मशाको थी तव्हां हुते इतला ॾिनो आहे जी हा इतला ॾिनो आहे असांजा हमरा विया आहिनि हुते अञा असांखे आसरनि में रहियो वेठो आहे न असांखे का वर्दी थो ॾिए न असां कुझु थो करे न को माण्हू थो ॿधे हीअ हला मला करे घर ई घटी जा पुलिस हूंदे जेको आहे फुरण जा रोज़ बि फुरिजे रोज़ 15 ॾींहंनि में 5 फुरू थियूं आहिनि हिन रोड तां हीअ एस पी साहिब खे अर्ज़ु आहे सलीम शाह खे बाबा हीअ तव्हां नोटिस वठो ग़रीब आवाम वञे केॾां MP MLA जेको आहे नोटिस वठनि ग़रीब आवाम वञे केॾां रोज़ पिया फुरजनि रोज़ लठियूं चलनि लिंक दल पोटा का इब्राहिम शाह रोड जेको आहे रोड ते रोज़ फुरा छो फुरा